हिंगोरजा जे ॻोठ समूह चोनू में 3 महीना अॻु पुरस्कार नमूने गुम थींदड़ 50 वरियनि जी मसमात करीमा बेगम न मिलण ख़िलाफ़ संदसि पुट अमीर बख्श चन्नू चयो त अमड़ 3 महीना अॻु घर मां निकिरी वई, जंहिंजो हिन वक़्त ताईं ॾस पतो नाहे पइजी सघियो। अमड़ जो दिमाग़ी तवाज़ुन सही नाहे। हुन इंसानी हक़नि वारी तंज़ीम ऐं आला इख़्तियारनि खां अमड़ जी ॻोल्हा जी अपील कई। हैदराबाद के ॻोठ विक्यो पालारी में 6 महीननि खां मुबैना कब्ज़े हेठि आयल घर के ॻोठाणनि जी मदद सां ख़ाली करायो वियो। रहवासी आसिफ लखानोई बदर पालारी एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त काज़िम मस्तोई ऐं संदसि साथी रात देर सां संदसि घर ते हमलो करे औरतुनि खे तशद्दुद जो निशानो बणायो। कब्ज़े दौरान तशद्दुद सबबि हिकु औरत सख़्त ज़ख़्मी थी पई। हुननि मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वठी कब्ज़ो कंदड़ बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण सां गॾु घर मां चोरी थियल सामान वापसि करायो वञे। नऊं देरो में कराची के सहाफ़ी इम्तियाज़ मीर के क़त्ल ख़िलाफ़ सहाफ़िन और सियासी समाजी अगवाणनि तरफ़ां एहतजाजी रैली कढी वई। उन मौके ते सियासी समाजी अगवान रियाज़ अबड़ो, अब्दुल कादिर ओडो, सलीम सोलंकी ऐं ॿियनि चयो त सिंध धरती सहाफ़िन लाइ मक़तल गाह बणियल आहे। हर ॾींहुं सहाफ़िन जा लाश खणी रहिया आहियूं। सिंध के नालेवर सहाफ़ी ऐं एंकर पर्सन इम्तियाज़ मीर मथां हमले वाक़िए के 2 हफ़्ता गुज़रण बावजूद पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम आहे। हुननि वज़ीर आला मुराद शाह, घरू वज़ीर दयाल हसन लंजार ऐं पुलिस खाते के इख़्तियारनि खां मुतालबो कयो त शहीद सहाफ़ी इम्तियाज़ मीर के कातिलनि खे गिरफ़्तार करे सहाफ़िन मां बेचैनी ख़त्म कई वञे। पन्नो आकिल में मेहर ऐं जतोई बिरादरी विच में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर शिदत इख्तियार करे वियो। जहिड़े में जतोई धुर जा 2 नौजवान सख़्त ज़ख़्मी थी पिया। वाज़े रहे त जतोई धुर जा नौजवान घोटकी खां पन्ने आकिल अची रहिया हुआ त कोट बिला वटि मेहर बिरादरी जे हथियार बंदनि हमलो करे शाहनवाज़ जतोई संदसि भाइटे खावंद बख्श जतोई खे ज़ख़्मी करे छॾियो। जंहिं बाद पीपी कल्चर विंग ज़िले सखर के इंफॉर्मेशन सेक्रेटरी मौलादार जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी कंहिंसां बि का दुश्मनी नाहे, नाहक असांजे नींगर ते गोलियूं हलायूं वयूं आहिनि। वाक़े बाद इलाइक़े में दहाका पकड़जी विया, जॾहिं त सूरत-हाल ते ज़ाब्तो आणण लाइ पुलिस गश्त करे रही आहे। बुलड़ी शाह करीम भरसां कोट बहार मंगराड़ में डायरिया पखेड़जण सबब 7 महीननि जी मासूम नींगरी सायरा धीअ बशीर मंगराड़ फौत थी वई। ॻोठाणनि मूजिब हिन वक़्त ॻोठ में 5 खां वधीक मासूम ॿार डायरिया के मर्ज़ में मुब्तला आहिनि, जॾहिं त सिहत खातो डायरिया वबा पखेड़जण वारे मामले ते निंड सुतल आहे। उन्हनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त ॻोठ में वबा के ख़ात्मे लाइ टीम मुक़रर कई वञे।